हिकु दफ़ो जलाल जॾहिं बीमार थियो त हुनजे कई चाहींदड़ जेके हुआ हुनजा केतिरा ई चाहींदड़ हुआ उहे त वीचारा परेशान थी विया। त उस्ताद जलाल चवंदियो हाणे ॻाईंदो अलाए न ॻाईंदो। ऐं उस्ताद जी इहा आदत कनि पिया। उस्ताद जे ॻोठनि ते किथे सफ़र कनि पिया। हू यारनि जो यार हो, ग़रीबनि जो हमदर्द हो, महिमाननि जो महिमान नवाज़ हो, सुठो फ़नकार हो, सुठो इंसान हो ऐं सुठो कलाकार हो। पाड़ेसरनि सां बि इंतिहाई बहितर सलूक करण वारो हो। पंहिंजनि परावनि सां मोहबत करण वारो। सिंध जो शींहुं हो, सिंध जो बबर शेर हो, सिंध जो अज़ीम रागी हो, जंहिंजी कला खे ॿुधण लाइ माण्हू झर झंग खां निकिरी करे शहरनि जो रुख़ कंदा ऐं ऑडियो कैसेटनि जे दुकान ते ईंदा ऐं उन्हनि खां कैसेटूं तलब कंदा। अहिड़ो अज़ीम फ़नकार हो, अहिड़ो अज़ीम रागी हो, अहिड़ो अज़ीम कलाकार हो। जलाल हिकु तारीख़ हो। जलाल हिकु सदी जो पड़ाडो हो। निभायो भला निभायो तो जोड़े जादू बोलायो तो जोड़े जादू। जॾहिं उस्ताद जलाल चांडियो बीमार थी पियो त माण्हू सभु जेके सिंधियुनि जा जेके संदसि चाहींदड़ हुआ उहे वॾा परेशान थी विया ऐं वॾे सोच वीचार में हलिया विया ऐं वॾी बेचैनी में हलिया विया त उस्ताद जलाल चांडियो हाणे अलाए ॻाईंदो या न ॻाईंदो। ऐं इन वीचार में उस्ताद जी इयादत बि कंदा हुआ, उस्ताद जी ॻोठ ताईं सफ़र कंदा हुआ ऐं उस्ताद जो हाल वाल वठंदा हुआ ऐं बार बार कैसेटनि जे दुकान ते वञी इहो पुछंदा हुआ जलाल जी कैसेट नई आई आहे छा। पोइ हू ॿुधाईंदा त बाबा अञा जलाल बीमार आहे, अञा कैसेट न आई आहे। पोइ उहे वीचारा वरी घर वेंदा, पंधु कंदा, वरी ॿिए टे ॾींहुं वरी ईंदा दुकाननि ते त बाबा उस्ताद जलाल चांडी जी कैसेट नई आई आहे छा। उस्ताद जी आई आहे छा। दुकानदार हुननि खे चवंदा त बाबा कैसेट न आई आहे। पोइ हू मायूस थी वरी पंहिंजे घर हलिया वेंदा हुआ। ऐं कई जेके उस्ताद जलाल सां जेके साड़ कंदा हुआ, हालांकि उस्ताद जलाल चांडियो तमामु मोहबत ईअं यार वेस माण्हू हो, यारनि जो यार हो ऐं चांडिया जेको बिरादरी आहे हुनजो पगदार हो। किस्मत कयो धार प्यारा ओ मुंहिंजा मिठड़ा सजण हाल वारा, ओ मुंहिंजा मिठड़ा सजण हाल वारा। जुदा किस्मत कयो धार प्यारा, जुदा किस्मत कयो धार प्यारा, ओ मुंहिंजा मिठड़ा सजण हाल वारा, ओ मुंहिंजा मिठड़ा सजण हाल वारा। हिकु दफ़ो जॾहिं उस्ताद जलाल चांडियो बीमार थी पियो ऐं हुनजी तबियत तमामु ख़राबु थी पई ऐं हुनखे अदरंग जो जेको आहे असरु थी वियो ऐं इहो हुनखे ब्लड प्रेशर जे करे ऐं गुर्दनि जी बीमारियुनि जे करे थियो। जॾहिं हू बीमार थी पियो ऐं ॻाइण छॾे ॾिनई ऐं पंहिंजे घरां निकिरे ई कोन पियो, उतां खां निकिरे ई कोन पियो त माण्हू जेके हुनजा चाहींदड़ हुआ, जेके हुनजा परिस्तार हुआ, उहे तमामु घणा परेशान थी विया ऐं हू वीचारा रोअनि पिया। जेके परिस्तार हुआ उस्ताद जलाल चांडिया जो ॿुधी करे रोअनि पिया ऐं हेॾे होॾे भॼनि पिया। कैसेटनि वारनि दुकान वारनि खां पुछनि पिया त भाउ उस्ताद जलाल चांडिया जी कैसेटूं आयूं न आयूं, नयो एल्बम आयो न आयो, ईअं हू माना पुछा कंदा वतनि पिया हर कंहिंखां। ऐं उस्ताद जलाल चांडिया जे ॻोठ ताईं बि सफ़र कनि पिया ऐं जेके कुझु वरी जेके उस्ताद जलाल चांडियो जा जेके साड़ोला हुआ उस्ताद जलाल चांडियो सां सड़नि पिया। हालांकि उस्ताद जलाल चांडियो पाण जेको तमामु मोहबती ऐं यार वेस माण्हू हो, यारनि जो यार हो, दिलरुबा माण्हू हो, तमामु प्यार वंडण वारो माण्हू हो, हर कंहिंसां प्यार वंडींदो। माना हुनजी जेका औताक हूंदी उहो जेको हिकिड़ो प्यार जो आस्थानो हो,
मोहबतनि जो आस्थानो, मोहबतनि जो मकानु। त पोइ उस्ताद जलाल चंडियो त कॾहिं कंहिंसां नफ़रत ई न कई, त उहो त माना हर कंहिंसां मोहबत कंदो ऐं प्यार जो, इश्क जो, हिन जो दर्स ॾींदो। पर कुझु जेके सड़ण वारा जेके उन जा जेके माण्हू हूंदा हुआ, दुनिया में हूंदा आहिनि अहिड़ा माण्हू, पोइ उहे जेके इहे चवणु लॻा त बाबा हाणे उस्ताद जलाल चंडियो वियो, हाणे उस्ताद जेको आहे जलाल कॾहिं न ॻाईंदो। हाणे इहे ॻाल्हियूं अफ़वाहूं जेके फैलाइनि पिया, ऐं हुननि खे ख़बर कान हुई त ज़िंदगी ऐं मौत जेका आहे उहा अलाह जे हथ में आहे, बीमारी ऐं सिहतयाबी इहे सभु अलाह जे हथ में आहे। त ईअं उस्ताद जलाल चंडियो बि चयो, त उस्ताद जलाल चंडियो त माण्हू मुंहिंजे बारे में ॻाल्हि कई त बाबा जलाल हाणे वियो, हाणे जलाल न ॻाईंदो। पर हुनखे कहिड़ी ख़बर त जेका इज़त ऐं ज़िलत जेका आहे, सिहतयाबी ऐं बीमारी इहे सभु अलाह जे हथ में आहिनि, ज़िंदगी मौत सभु रब जे हथ में आहे, इंसान जे हथ में न आहे। पोइ हिकु ॾींहुं उस्ताद जलाल चंडियो जेको आहे खड़ताल चपड़ी खणी, यकतारो खणी ऐं गाॾी खे ड्राइवर खे चईं त बाबा गाॾी हला। पोइ गाॾी खे हलाए जॾहिं मोरे मां निकितो, जॾहिं उस्ताद जलाल चंडियो मोरे मां निकितो त माण्हुनि जो माना रश लॻी वई, रोड जे ॿिन्ही पासनि खां माण्हू बीह रहिया त बाबा उस्ताद जलाल चंडियो गुज़रे थो, उस्ताद जलाल चंडियो। हाणे माण्हुनि खे ख़बर पई त बाबा शींहं मैदान में अची वियो आहे, हाणे शींहं मैदान ते लथो आहे। ऐं ईअं आवाम जेका आहे सभु बीह रही, ऐं साड़ोलनि खे बि ख़बर पइजी वई त बाबा असां हरूभरू सड़ियासीं में उस्ताद जलाल चंडियो त शींहं आहे, शींहं। पोइ उस्ताद जलाल चंडियो जेको आहे बीमारी सां बि मुक़ाबिलो कयो, ऐं बीमारी खे चयो त तूं बीमारी आहीं पर मां उस्ताद आहियां, मां पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदुसि। पोइ हुन बीमारी जी परवाह न कई, ऐं जिथे वेंदो बीमारी जे दौरान बि उस्ताद जलाल चंडियो जेको आहे ॻाइणु न छॾियो। पोइ भिटशाह जो जेको मेलो हो, जेको उर्सो 1999 में थियो, त उन में बीमारी जी हालत में बि उस्ताद जलाल चंडियो वियो ऐं ॻायईं। उते उस्ताद जलाल चंडियो खे एवॉर्ड बि मिलियो। पोइ हमीद जो आख़ूंद बार बार आवाम खे चए पियो त बाबा उस्ताद बीमार आहे, ख़्यालु कयो, उस्ताद बीमार आहे, ख़्यालु कयो। पर आवाम लखनि जी हुजे, ऐं उस्ताद जलाल चंडियो खे चए पियो त बाबा उस्ताद गा गा गा, उस्ताद गा। उस्ताद जलाल चंडियो चयो त बाबा हाणे बसि हाणे ॻाइबो, सिर जो साङ्गो कोन कबो। पोइ उस्ताद जलाल चंडियो महफ़िल खे झुमाए वरितो, पर ॻायईं, पंहिंजे सिर जो ख़्यालु न कई। पोइ ईअं उस्ताद जलाल चंडियो हिकु दफ़े बीमार हो, तमामु घणो बीमार हो, त हुनजो हिकिड़ो दोस्त हो, हुनजो चाहींदड़ो दादू में, त हाणे हुनजे पुट जी शादी हुजे, ऐं उस्ताद जलाल चंडियो खे हुन दावत ॾिनी। ऐं उस्ताद जलाल चंडियो जी जॾहिं हुनखे ख़बर पई त बाबा उस्ताद जलाल चंडियो त बीमार आहे, पोइ उस्ताद जलाल चंडियो जी इयादत कई, कराची ताईं वियो। पोइ उस्ताद जलाल चंडियो खे चईं त बाबा हाणे मां पंहिंजे पुट जी शादी जेका आहे मुलतवी थो कयां, हिन जी तारीख़ मटायां थो, हाणे जॾहिं तूं सिहतयाब थींदे त पोइ मां हीअ तारीख़ रखंदुसि। पोइ उस्ताद जलाल चंडियो जॾहिं 2000 में सिहतयाब थी वरी मतां हुतां आयो जेको कराची मां, त पोइ हुन पंहिंजी तारीख़ जेका रखी। पोइ उस्ताद जलाल चंडियो चयो त बाबा मां हाणे ॻाई त कोन सघंदुसि, मुंहिंजी तबियत एतिरी सही न आहे, डॉक्टरनि झलियो आहे त बाबा ॻाइण खां मना कयो आहे। त उस्ताद जे हुन प्यारे दोस्त जेको दादू वारे, हुन चयो त बाबा तूं ॻा न, तूं रुॻो महफ़िल ते अची बसि रुॻो वेहिजांइ स्टेज ते, बसि तुंहिंजो दीदार थिए, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। बसि आवाम रुॻो ॾिसणु चाहे थी त बाबा उस्ताद जलाल चंडियो बसि हिते अचे, असांखे ॾिसूं बसि हुनखे। हाणे पोइ उस्ताद जलाल चंडियो जूं इहे मोहबतूं जो उस्ताद जलाल चंडियो बीमारी जी हालत में बि होसि ताईं कही वियो, ऐं हुन महफ़िल में शरीक थियो। उस्ताद जलाल चंडियो ईअं यारनि जो यार हो। हाणे हिकिड़ी महफ़िल में उस्ताद जलाल चंडियो चए पियो त मां ॻायां पियो त वात मां रत हली आई, वात मां रत हली आई, त माण्हू सभु परेशान थी विया त उस्ताद जलाल चंडियो खे वात मां रत अची विया, हीअ छा थियो आहे। वरी उस्ताद जलाल चंडियो चयो त मां हुते गुरड़ी करे वरी मूं ॻाइणु शुरू करे छॾियो, वरी ॻाइणु शुरू कयो, त माण्हू हैरत में अची विया त हीअ थोरी देरि पहिरियां उस्ताद खे रत आई, वरी ॻाए पियो। त ईअं उस्ताद जलाल चंडियो हमेशह बीमारी सां मुक़ाबिलो कंदो रहियो, ऐं शींहं फ़नकार हो, शींहं कलाकार हो। पोइ दुनिया ॾिठो त उस्ताद जलाल चंडियो जेको वाक़ई बि बबर शेर फ़नकार हो। जॾहिं उस्ताद जलाल चंडियो वरी चयो त मां ॿाहिरि निकितुसि, त वरी मूंखे रत अची वई, त वरी रत अची वई, त
वरी मूं उहो वरी जेका गुरड़ी करे वरी मूं ॻाइणु शुरू कयो। ईअं उस्ताद जलाल चांडू जेको आहे बीमारी सां मुक़ाबिलो कंदो रहियो ऐं आख़िरी वक़्त ताईं बि उस्ताद जलाल चांडू जेको आहे पंहिंजी बीमारी सां मुक़ाबिलो कंदो रहियो। ऐं डॉक्टरनि चयो त बाबा हीउ जेके तो घणो ॻायो आहे, तमामु घणो जेको आहे ॻायो आहे ऐं ज़ोर ॾिनो आहे, जेको आहे ज़ोर सां ॻायो आहे, त हिन जो असरु जेको आहे गुर्दनि ते पियो आहे। हमेशह तव्हां फ़नकार ॾिठा हूंदा, जेके बि फ़नकार जेके ॻाइणा हूंदा आहिनि उन्हनि जा अक्सर करे गुर्दा ख़तमु थी वेंदा आहिनि। उहो इन जे करे जो ॻाइण ते जेको आहे तमामु घणो ज़ोर ॾींदा आहिनि, जॾहिं आवाज़ु कढंदा आहिनि न त हुनजो असरु जेको आहे गुर्दनि ते पवंदो आहे। त ईअं उस्ताद जलाल चांडू खे बि पियो, पर हू हिकु सदी जो फ़नकार हो। हू अॼु बि अवामी फ़नकार आहे, अॼु अवाम जी दिलनि में अॼु ताईं बि ज़िंदा आहे ऐं झर झंग में हुनजो नालो आहे। झर झंग में तव्हां वेंदो त हू कंहिं माण्हू खे सुञाणनि या न सुञाणनि, पर उस्ताद जलाल चांडू खे ज़रूरु सुञाणींदा ऐं उस्ताद जलाल चांडू जो नालो ॿुधाईंदो त हू चवंदा बाबा हा हा हिन फ़नकार खे असां ॾिठो आहे। भले हुनखे नालो बि न अचे, पर हू उस्ताद जलाल चांडू जी कैसेट ॾिसी फोटू ॾिसी सम्झी वेंदो त बाबा हीउ उस्ताद आहे ऐं कलाकार आहे ऐं वॾो फ़नकार आहे, उस्ताद जलाल चांडू आहे। ऐं उस्ताद जलाल चांडू हमेशह ज़िंदा रहंदो।